जुड़े तालकी जी गोठ सतार चांडियो में मुबैना पुलिस मुकाबले में ज़मींदार नसीर चांडियो मारिजी वियो। इन सिलसिले में मालूम थियो है त मलीर थाने जी पुलिस नौकोट वासी जवाबदार अलीशेर चांडियो के कराची में गिरफ्तार करे आई त नौकोट में चोरी के मोटरसाइकिलन जो एक ग्रुप मौजूद है। जवाबदार अलीशेर की निशानदेही ते मलीर पुलिस नौकोट पुलिस से गॾिजी गोठ ते चढ़ाई कई। इन सिलसिले में पुलिस जो मौक़िफ़ है त असां जवाबदार की गिरफ्तारी लाइ पहुतासीं त शाहनवाज़ चांडियो और आशिक चांडियो असांजे एहलकारनि ते फायरिंग शुरू करे छॾी, जंहिंजे नतीजे में असो एहलकार अला रखो कलोई और मलीर थाने जो सब इंस्पेक्टर हसीब अहमद ज़ख़्मी थी पिया, जिन्हनि खे हैदराबाद ने हुयो। जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु आहे त 3 ॾींहं अॻु नौकोट पुलिस अलीशेर चांडियो के गिरफ्तार करे गुम करे छॾियो, जंहिंखां पोइ अॼु कूड़ो पुलिस मुक़ाबलो ॾेखारे असांजी ॻोठ जे चङे मुड़ुस नसीर चांडियो के कत्ल करे छॾियो ऐं हींअर लाश भी नथा ॾियनि। बेदर्दी सां हुनखे पुलिस कत्ल कयो आहे। हू न मुजरम आहे, न चोर आहे, न ॾुआरी आहे, ज़मींदार आहे। हू सुठे चङे मुड़ुस जो पुटु बेगुनाह हुनखे कत्ल करे वॾो पुलिस ज़ुल्म करे ॾेखारनि त ही कहिड़े ॾोह में मुजरिम हो, जंहिं लाइ करे हेॾी वॾी कार्रवाई कई वई आहे। सुबुह जो 6:15 बजे अंधाधुंध फायरिंग करे हुनखे सरेआम जीअं खट तां हू मथे उथियो त हुनखे सरेआम गोलियूं हयूं वयूं। सर नौकोट जी हुई, ॿुधायो वञे पियो त कराची छटे ज़िले जी हिकिड़ी मोबाइल हुई, जंहिंमें हिकिड़ो हमरा उतां खणी आया, हिकिड़ी प्राइवेट गाॾी भी हुई कार, उहा भी खणी आया। उन सां सरेआम उते जॾहिं अंदरि आया आहिनि, अचण खां पोइ पुलिस अंधाधुंध फायरिंग करे चांडिया बिरादरी के हज़ारे माण्हुनि मेन शहर ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त असांजा गिरफ़्तार कयल माण्हू रिहा कया वञनि ऐं लाश असांजे हवाले करे पुलिस ख़िलाफ़ दहशतगर्दी तहत केस दाख़िल कयो वञे। कैमरामैन अली हसन सां गॾु शाहिद मजीद, सिंध TV न्यूज़ जुडो।